बोलो जीवन कैसा है, जैसा बना लो वैसा है। चाहे इससे नोट कमा लो, चाहे इससे नाम कमा लो। बोलो जीवन कैसा है, जैसा बना लो वैसा है। हाँ, एतरी सी गाल आहे। असां जेको करण चाहींदा आहियूं न, बस चवंदा आहिनि छल ने कारो मथो कंहिंजे पोयों पए। बस न, कोई दृढ़ निश्चय कंदो आहे त डॉक्टर ठही वेंदो आहे, कोई इंजीनियर ठही वेंदो आहे, कोई अरबपति पैसनि वारो धंधे वारो ठही वेंदो आहे, कोई काथे महाराज छा कजे। लेकिन कोई विरला हूंदा आहिनि करोड़नि में जेके हथ धोई गरम पाणीअ में ऐं भॻवान जे पोयों पवंदा आहिनि। मूंखे त भॻवान जो भक्त बणिजणो। चओ हरे राम।